हालानी भरिसां 15 ॾींहं अॻु बेदर्दीअ सां क़तल थियल नौजवान ग़ुलाम अब्बास लाशारी जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ अल फलाह मददगार फाउंडेशन तंज़ीम जो प्रेस क्लब कोटली कबीर आॾो अब्दुल रज़ाक लाशारी, अजब लाशारी, गुलाम असगर हुलियो, ताज मोहम्मद रिंद, इरफान सहतो, सोहराब लाशारी, उस्ताद पंजल लाशारी, इकबाल गाॾी, यासीन हिंगरो, मुज़म्मल हिंगरो, नजब लाशारी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में अलामती बुख हड़ताल ऐं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻुवाननि मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे चयो त 15 ॾींहं अॻु कंडियारो वेंदे हथियारबंदनि पारां गोलियूं हणी ग़ुलाम अब्बास लाशारी खे क़तल करे छॾियो हो। उन क़तल ख़िलाफ़ लाशारी बिरादरीअ जे हज़ारे माण्हुनि पारां क़ौमी शराह ते धरणो हयो वियो। धरणे वारे हंधि पीपल्स पार्टी MNA सैयद इब्रार अली शाह ऐं पुलिस जा आला अमलदार पहुता, जंहिं यकीन ॾियारायो त 4 ॾींहंनि अंदरि ग़ुलाम अब्बास जा मुखो कातिल गिरफ़्तार करे संदन मथां FIR दाख़िल करे खेनि जेल मोकिलियो वेंदो। लेकिन अफ़सोस सां चवणो पवे थो त 15 ॾींहं गुज़रण जे बावजूदि कातिल गिरफ़्तार न कया विया। न वरी कातिलनि मथां FIR दाख़िल कई वई आहे। हुननि वधीक चयो त जेसीं ताईं ग़ुलाम अब्बास लाशारी जा कातिल गिरफ़्तार न थींदा तेसीं ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। अल फलाह मददगार फाउंडेशन जे अॻुवाननि IG सिंध, SSP नौशरो फ़िरोज़ ऐं ॿियनि आला अमलदारनि खां मुतालबो कयो त जल्द ग़ुलाम अब्बास लाशारी जा कातिल गिरफ़्तार कया वञनि, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।